हुए और हमारे नवाब शाह के सदर नबी बख्श बिरोई आज उनसे मिले और यहाँ पे हमारे बिरादरी बिरोई सारे बैठे हैं, रिंद है, दूसरे ट्रांसपोर्ट हजरात और जितने भी हमारे ज़मींदार हैं, इन सब का शुक्रिया कि आज इन्होंने हमें बहुत इज़्ज़त बख्शी और मकसूद रिंद में। तो मेरे ख्याल में आज यहाँ पे आने का मकसद ये था, तो साथी कहेंगे कि भाई इन्होंने हमें फूल डाला, जिनके गले में हमने हार डाले, ये हार नहीं थे बल्कि मेरे ख्याल में एक ज़िम्मेदारी था। हमारे सिंधी बलोच पश्तून एक रिवायत है जिसके सर पे दस्तार बांधते हैं, साथ उसको वल देते हैं, तो ऐसे बोलो कि उसको साथ कसम दे दिया। तो मां ऑल पाकिस्तान मज़ा गुड्स ट्रांसपोर्ट एसोसिएशन जो जनरल सेक्रेटरी सिंध आहियां। हलनि पियूं असां पंहिंजे ड्राइवर हज़रात जा ऐं पंहिंजो गाॾीअ वारनि जा असां मुहाफ़िज़ जीअं चइबा आहिनि, उन मुहाफ़िज़ जे तरीक़े सां असां उन्हनि जा मुहाफ़िज़ बणिया बीठा आहियूं। असां हिन टाइम में नवाब शाह जे इलाइक़े में आयासीं। असां पंहिंजे दोस्तनि जो वॾो शुक्र अदा कयूं था, त शुक्रिया अदा कयूं था असां पंहिंजे दोस्तनि जो, जिन ने जलसे जे हिसाब सां असांजो तक़रीबन 30 किलोमीटर पहिरियों असांजो इस्तक़बाल कयो। असां सभिनी दोस्तनि सां ज़रदारी बिरादरी आहे, बिरोई बिरादरी आहे, मेंगल बिरादरी आहे, जेके बि हिते रिंद बिरादरी आहिनि, मां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जिन असांजे चेयरमैन खे असांखे वेलकम कयो, असांजी हौसला अफ़ज़ाई कई।